हिकिड़ो जुमलो हिकु रिवायत ॿुधायां ज़ाल तव्हां रो या न रो के मोए अली जी इज़्ज़त अबू ज़र चवे तो जेॾी महिल मां अली मौला खे अकेली जाइ ते ॾिसंदो हुअमि अली दाऊं करे रोअंदो हो मां पुछो मां या अली ईअं छो थो रोए और रोई करे चए थो जेॾी महिल घर थो वञा काॾा ज़ैनब जा वेड़ था अचनि काॾा कुलसूम जा वेड़ मौला मौला हुसैन तव्हांजो रोअण क़बूल करे मौला तव्हांजी ज़िंदगी जा गुनाह माफ़ करे अंदरा जे टाइम सलमान के अंदरा जे टाइम हसनैन के घुराए करे रोई करे चए थो वञो चाचे सलमान के सॾे जेके साइण ज़हरा प्यारी आहे उहे रोंदा ॿियनि खां मां माज़रत खां ज़ार जेॾी महिल अंदरा जे टाइम ॿई शहज़ादा सलमान जे दरवाज़े ते आया सलमान सिसकी जे रोअण जो आवाज़ ॿुधो कोई आयो अधरा जे टाइम जेॾी महिल सलमान ॿाहिरि आयो ॿिन्ही शहज़ादनि खे सीने सां लॻाई रोई करे चए थो अधरा जे टाइम आयो शबीर मौला रोई करे चए थो चाचा सलमान बाबो चवई तो मोहम्मद जी धी जो जनाज़ो खड़ा ज़ारा केतरी गुरबत ॿुधाया अली मौला जी ज़ारा जो जेॾी महिल ताबूत जो प्यार हिकिड़े पासे खां अली खयो ॿिए पासे खां सलमान खयो आहे टे पासे खां खाइण वारो मर्द न आहे साइण थिया हसनैन प्यारा आहिनि उहे रोअंदा चौथे पाए खे ॿिनि शहज़ादनि हीअं खयो पकदमा हलिया या हुसैन वेड़ कया ज़हरा जो ताबूत हली वियो आहे और रोई करे चई या अली हुसैन खे चओ एॾो रोए अम्मा छा ॻाल्हि आहे रोई करे चई मुंहिंजा लाल तोखे करबला मां अकबर खणो ओ मुंहिंजा लाल तोखे कासिम जा टुकड़ा भेण अल्लाह उसीकुमा बितक़्वल्लाह सलावत हसनैन जी बाबा वल्लाह अल्लाह फिल इताक़ हसनैन पुटा बाबे खां पोइ मुंहिंजे यतीमनि जी भारत इन खां वधीक कसम कहिड़ी हुजे मौला जी पाक मजिद साईं मां इलाही कोशिशि कयमि त किताब ॾिसां पर इन्हनि 14-13 मासूमनि जे जनाज़नि में एतिरा यतीम न हुया जेतिरा अली जे जनाज़े में यतीम हुया मौला मौला कबूल करे बस इलाही मौला अली अलैहिस्सलाम की मसाइल पढ़ी है बस एक या ॿ रवायत पढ़ी करे मां मेंबर छॾींदुमि ज़ार थे उहो टाइम आहे मजलिस जो जंहिं टाइम ते तुंहिंजी साइण ज़ैनब यतीम थी चुकी आहे बस एक ही रात गुजरी ज़ैनब साइण रोए भी थी बाबे जी वो पट्टी खोले करे हुसैन मौला के सदे करे जदि हुसैन
ज़ार सॼी ज़िंदगी जो तवज्जो होॾे कयो। मां तव्हांखे बीबी जी रवायत ॿुधायां। रोई बि थी पटी बाबे जी खोले थी वे तो ॿुधी बर्दाश्त न कंदे न ज़ैनब या खोली कीअं हूंदी पटी। ज़ार खोले करे ऐं हुसैन रोई करे चयो हुसैन हीअ पटी उन कुर्ते सां वञी रख जेको अम्मा जो ज़ख़्मी खून भरियल कुर्तो न जेके सम्झी आहे मां खे सलाम जो कयो। ज़ारा साईं जो कुर्तो कीअं साईं खून में रंगे जो मूंखे ख़बर कान। बस एतिरी ख़बर आहे जेॾी महिल बरंदड़ दरवाज़ो किरियो रोई करे चई फिज़ा मूंखे सहारो ॾे। न मां वरी बि कयां थो जंहिंजे अंदर में अली जी गुरबत खणी आहे उहो रोंदो ॿियो न रोई सघंदो। जंहिंजी तवजो हेॾे होॾे आहे। ज़ार मूंखे ख़बर न आहे तूं कहिड़े तवजो मां काॾा ज़ैनब जा वेण था अचनि काॾा गाज़ी जा वेण था। बस इंतजार खत्म। 21 जी रात ते जेॾी महिल बच्चा रोइनि था हीअं दीवारनि ते रखियनि हथनि ते रखियनि सर। मूंखे अली जी इज़्ज़तो कसम खणी चवां थो हिकु हिकु भाउ खे ज़ैनब रोई करे चवंदी घबरायो न मां ज़ैनब जो वेठी आहियां। मौला हुसैन तव्हांजो रोअण क़बूल करे। मौला तव्हांजी ज़िंदगी जा गुनाह माफ़ कर। हुसैन भाउ तूं घबराए न मां ज़ैनब वेठी आहियां। हसन तूं घबराए न जेके गाज़ी जा मातमी आहे उहो गाज़ी खे बि रोई करे चवंदी गाज़ी तूं घबराए न मां ज़ैनब जो वेठी आहियां। ये बच्चा था रोए न बच्चा ये बच्चन जा आवाज बुलंद है न सवाल। अली मौला जो वेण ॿुधायां। हसन मौला ॾिठो त बाबो बि पंहिंजा लब हलाए थो रोए बि थो कुझु चवे थो न जंहिंखे साइण ज़ारा ऐं अली प्यारो हज़ार उहे रोंदा। हसन जो इमाम जेॾी महिल कन लॻायो न बाबे जे लब मुबारक सां रोई करे चए थो हसन अना अव्वल मज़लूम हसन अना अव्वल मज़लूम मां हसन वो पहिरियों मज़लूम मां हसन रोई करे चवंदा बाबा जो छा थो चवे। रोई करे चवंदो हसन छो न चवां मुंहिंजे घर में बरंदड़ बाहि खणी आया तुंहिंजी मां खे मुंहिंजे साम्हूं चमाट हणंदा रहिया ताज़िया न हणंदा रहिया मां अली बचाए न सघियो। मौला हुसैन तव्हांजो रोअण क़बूल करे। मौला तव्हांजी ज़िंदगी जा गुनाह माफ़ फरमाए। ज़रूरु किताब बिहार अहवाल जी एक रवायत पढ़ चाहे तो हमें को छड़ी न ज़ार धीर सभिनी की प्यारी थी। ऐं जॾहिं बहशत मैदान थियो टे मज़लूम मज़मार एतिरा अहिड़ा आहिनि जेके रुॻो रोअंदा न ज़ार ईअं कूकू करे रोअंदा। एक मज़लूम बतूल जो बाबो नका मुफस्सिर मजलिस ॿुधी आहे मामा हिक हिक ई हनवाए। पहिरियों मज़लूम हसनैन जो नानो जेके नबी प्यारो अज़वार उहे रोंदा ॿिया न रोई सघंदा। मजलिस रहमतुल्लाह अलैह लिखे थो जॾहिं नबी ईंदो न मशहद मैदान में द्वार एॾो दाहों कंदो सब वली सब ओसिया रोई रोई करे चवंदो तूं सुल्तान नबी आहे तुझी ज़ियारत लाइ असां हली आया आहियूं तूं सुल्तान आहे। ज़ार जेॾी महिल बार बार हर नबी चवंदसि तूं सुल्तान आहे नबी रोई करे चवंदो इहो ॿुधायो सुल्तान जी धीउ खे ईअं मारबो आहे जे मुंहिंजी ज़ारा खे मारिया।
पहिरियों मज़लूम रोई बस न कंदो ॿियो मज़लूम उथंदो जंहिंजो नालो आहे अली। अली मौला रोई करे चवंदो मुंहिंजा करीम अल्लाह नबी जी धीउ खे हिकु चकर मारिया। मुंहिंजा करीम अल्लाह मां अली रुआन जे करे तो मुंहिंजी धीउ खे हिकु चकर 36 बाज़ार में मारींदा रहिया। केॾी महिल कहिड़ी बाज़ार में केॾी महिल कहिड़ी दरबार में गार जेके रोअण आया ॾिसो मारे ॿई मज़लूम अञा चुप न कंदा। टियों मज़लूम उथंदो जंहिंजो नालो आहे हुसैन। हुसैन मौला रोई करे चवंदो मुंहिंजा करीम अल्लाह नबी जी धीउ भी वॾी अली जी धीउ भी वॾी। मुंहिंजा करीम अल्लाह जेका मुंहिंजी धीउ आहे उन जी उमिरि 4 साल हुई। ऐं मुंहिंजा करीम अल्लाह रुआ इन जे करे थो जेॾी महिल नबी जी धीउ वई उनखे बि कफन मिलियो। अली जी धीउ वई कफन मिलियो। मुंहिंजा करीम अल्लाह चई त सकीना उहे घुराया जे सजाद दफ़नाई आहे। जेके हिम्मत आहे नारो न मारे ॾिसो मूंखे मौला जी इज़त करो। हुसैन मौला रोई करे चवंदो मुंहिंजा करीम अल्लाह नबी जी धीउ वई उनजा हथ खुलियल हा। अली जी धीउ वई उनजा हथ खुलियल हा। मुंहिंजा करीम अल्लाह जेॾी महिल मुंहिंजी सकीना वई उनजा हथ हीअं ॿधल हा। गार साईं मां छा कयां जेॾी महिल आई न बाबे जी लाश ते ईअं हथ ॿधल अथसि ॾिसो मारे हीअं रखी ॿई हथ न जेके साइण प्यारी आहे उहे रोंदा ॿिया न रोई सघंदा। कंहिंखे नज़ार अल्लाह 4 सालनि जे नियाणियूं घर में ॾिनी हूंदियूं ये जी बाबे जी लाश ते आई साईं सदा हुसैन पढ़े पियो न ज़ैनब साइण आई बाबे जी लाश ते प्यार सां पिया हटाए। जेॾी महिल बाबे जी लाश ते सकीना ॾिसे थी हिन कमीने हिकु चमाट हई सकीना मोह हीअं न कंदा ॿी चमाट हई सकीना मोह फेरायो न तोड़े जो लांतिया ॾिसी करे चलो बीबी जेतिरो मां तोखे मारियो आहे ॿियो बचो हुजे हा उहो मरी वञे हा तुंहिंजा रुखसार फाटी विया कन ज़ख्मी थी पिया थी इहो ॿुधायो बाबे जी लाश मां अखि कढे न थी। बाबे खे चई छा थी रोई करे चए थी बाबे खे चवां थी बाबा तुंहिंजे शहर मां रसियूं पायूं थी वञे। ओ मुंहिंजा अमीर बाबा जॾहिं रसियूं न ॾियो बाबा मां मिलण ईंदीमांइ। ज़ार बीबी के एतिरो मारे जो बीबी के पग पइजी वई मां वरी करबला न मोटंदीमांइ। हाणे जुमला मटाए करे रोई करे चएती मुंहिंजा अमीर बाबा जे शाम मरी वञा। बाबा अॼु वाइदो कर मुंहिंजा अमीर बाबा कोई शाम अचे या न अचो मिलण ईंदे। हुसैन मौला जी लाश हली वई मौला रोई करे चए थो थी कोई अचे या न अचे मां बाबो मिलण ईंदुमि।